सोबोदेरो तालको अयास चन्ना सोबोदेरो लगगोड एरियूं जे रहवासिन मोहम्मद सूमर मंगी पंजन पुटन पुलिस एहलकार मोहरम मंगी मोहम्मद अली मंगी तारिक मंगी ऐं राहिब मंगी सां गॾिजी समेटिया बिरादरीअ जे माण्हुनि इमाम बख्श समेटियो ऐं संदसि पुटनि जे ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त ॻोठ एरियूं में समेटिया बिरादरीअ जा माण्हू असांजे घरनि अॻियां घिटीअ रस्ते में गैर क़ानूनी अॾावत करे रहिया हुआ जंहिंतां मना करण ते हुननि असांखे मौतमार धमकियूं ॾेई गार गंद कयो जंहिंखां पोइ असां पंहिंजे घर में मौजूदु हुआसीं त नाले इमाम बख्श समेटियो रियाज़ समेटियो अयाज़ समेटियो फयाज़ समेटियो नवाज़ ऐं शेर मोहम्मद समेटियो जा पुट कुझु लोफर माण्हू वठी इस्लाह साण करे असांजे घर ते हमिलो करे घर में दाख़िल थी पीसन मोहम्मद सूमर मंगी ऐं संदसि पुट तारिक ऐं मोहम्मद अली जे मथां हवाई फायरिंग कई ऐं तशद्दुद करे मर्डरिंग करे छॾियो। उन मौक़े ते अलाह ॾिनो समेटियो जे पुट असद समेटियो पिस्टल ऐं शेर मोहम्मद समेटियो जो पुट लियाकत समेटियो रिपीटर सां ऐं मुजाहिद लोही शेख सां हू जिन जे हमराहनि जे मथां फायरिंग करे हमिलो कयो। उन मौक़े ते पाड़े वारनि मुजीद सहतो रजब सहतो ऐं सूमरा बिरादरीअ जा माण्हू फायरिंग जे आवाज़ ते डोड़ंदा पहुता त जवाबदारनि असांजे हमराहनि खे ज़ख़्मी हालत में उछलाए हवाई फायरिंग कंदा फरार थी विया। सोबोदेरो पुलिस मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे जंहिंखां पोइ समेटिया बिरादरीअ जा माण्हू केस तां हथ खणण लाइ हिरासा करे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि SSP खेरपुर DIG सखर IG सिंध खे अपील कई त जवाबदारनि जा ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि सां वास्ता आहिनि हुननि मां असांखे जान जो ख़तरो आहे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे असां मिस्कीननि जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो जॾहिं त सोबोदेरो पुलिस राब्ते करण ते सहाफ़ियुनि खे ॿुधायो त छा जवाबदारनि मथां FIR दाख़िल करे 2 जवाबदार फयाज़ समेटियो ऐं नवाज़ खे गिरफ़्तार करे वरितो आहे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सोबोदेरो।